हैदराबाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी लेबर ब्यूरो सिंध पारां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PPMPA फरियाल टालपुर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट काउंसिल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। PPMPA अब्दुल जब्बार खान, PP लेबर ब्यूरो सिंध जे जनरल सेक्रेटरी सैयद फयाज़ अली शाह ऐं लाल बख्श कलोड़ जी अॻवानी में PP कारकुननि प्रेस क्लब साम्हूं वज़ीर आज़म इमरान खान जो पुतलो साड़े नारेबाज़ी कई। अवाम दुश्मन जो बजट पेश किया हुआ है ये उन बजट खे लिकाइण जे लाइ वरी जो अदी फराजी जी गिरफ़्तारी थी है इहो भी सिंध गवर्नमेंट में जॾहिं बजट पेश पियो तॾहिं उनजी कार्रवाई है पर असां इहे हथकंडा थींदा रहनि असां इन्हनि खे ॾियण वारा न आहियूं ऐं असां इन जो बिल्कुलु मुक़ाबिलो कंदासीं। तव्हां ॾिसो ही हिकु यकतरफ़ा कार्रवाई पई थिए, ही सिर्फ़ु नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे मथां इंतकामी कार्रवाई पई थिए ऐं नैब खे सहूलतकार बि ठाहियो वञे हिन हुकूमत जी तरफ़ां। PP अॻवाननि जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर समेत संदन क़यादत जेलनि खां डिॼण वारी न आहे पर हू सिंध तोड़े PP सां थींदड़ हर साज़िश खे नाकाम बणाए छॾींदा। छा नेब खे सिर्फ़ एहतसाब लाइ पीपुल्स पार्टी नज़र थी अचे? वज़ीर आज़म इमरान खान जी भेण अलीमा खान ऐं P4 अॻवान जहांगीर खान नज़र नथो अचे? PP ख़िलाफ़ एहतसाब न पर इंतकाम वरितो पियो वञे। नेब जेको इदारो आहे माज़ी में बि हिकिड़ो जेको आहे उनखे हिकिड़ो डिक्टेटर जेको आहे क़ाइमु कयो, हाणे उनखे जेको नियाज़ी साहिब इनखे इस्तेमालु करे पियो ऐं पंहिंजे सियासी मुखालिफ़िन खे जेको आहे उनजे अंडर प्रेशर चाहे तो अंडर प्रेशर अची हाणे मुल्क में पंहिंजे मां गवर्नमेंट के तवील कयां। पीपल्स पार्टी के वर्कर इस वक्त जो देख रहे हैं जिस तरीके से तहकीकाती अमल हो रहा है, जिस तरह नेब के जो मामला हैं वो सरासर गलत है। 1 करोड़ और 1.5 करोड़ करप्शन के पीछे इन लोगों ने आसिफ ज़रदारी और फरियाल टालपुर को नजरबंद किया है, उनको अरेस्ट किया है, ये सरासर गलत है। हुननि चिताव ॾिनो त आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर तां कूड़ा केस ख़त्म करे खेनि आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन हसीब रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।